अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जी ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां शेख बुरकियो मां ख़बर शेयर कंदा हलूं। शेख बुरकियो सिंध लगारी तंज़ीम पारां समाजी मरहूम ग़ुलामुद्दीन लगारी जी यादि में तक़रीब ॻोठ ग़ुलाम हुसैन लगारी में थी, जंहिंजी सदारत सिंध लगारी तंज़ीम जे चेयरमैन शमसुद्दीन लगारी कई, जंहिंमें नालेवार सहाफ़ी फ़कीर नज़ीर हुसैन लगारी, एडवोकेट मुज़फ़र अली लगारी, नूर अहमद लगारी समेत लगारी बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध लगारी तंज़ीमनि जे चेयरमैन शमसुद्दीन लगारी, फ़कीर नज़ीर लगारी, एडवोकेट मुज़फ़र अली लगारी ऐं ॿियनि चयो त मरहूम ग़ुलामुद्दीन लगारी जूं लगारी तंज़ीम ऐं बिरादरी लाइ कयल ख़िदमतूं कॾहिं बि न विसारे सघंदासीं। हिन जी कयल ख़िदमतनि ते खेसि ख़राज तहसीन पेश कयूं था। हिननि चयो त ग़ुलामुद्दीन लगारी जहिड़ा माण्हू कॾहिं न कॾहिं पैदा थियनि था, जिन खे बिरादरी ऐं क़ौम जो अहसासु हूंदो आहे। हिननि चयो त सिंध समेत पूरे पाकिस्तान जे लगारी बिरादरी खे मुतहद करण लाइ निकिता आहियूं ऐं इंशाअल्लाह लगारी बिरादरी हिक प्लेटफॉर्म ते गॾु थींदी। हिननि चयो त लगारी बिरादरी पंहिंजे ॿारनि ऐं ख़ासि करे नियाणियुनि खे तालीम ॾियणु, छाकाणि त तालीम खां सवाइ इंसान अधूरो आहे। हिननि वधीक चयो त लगारी बिरादरी जे माण्हुनि जा जाइज़ मसइला हल कया वेंदा। जिते भी लगारी बिरादरी सां का नाइंसाफ़ी थी त सिंध लगारी तंज़ीम सभ खां पहिरियां उते पहुचंदी। लगारी लावारस या निधनकी बिरादरी न आहे, असां उन जा वारिस आहियूं। हिननि चयो त बिरादरी खे मुतहद करण लाइ सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जो दौरो कयो वेंदो ऐं ज़िला सतह ते बिरादरी जा वर्कर कन्वेंशन कोठाया वेंदा। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajratnews.com।